रिवायत है जो सुभान अल्लाह हवालो थो जा कुछ इन जा अल्फाज कंजुल उम्माल में हन तो कुछ इन जा अल्फाज हुनियत तालिबीन में सैयदना गौसे आजम आंदा अब पीराने पीरे के मनो था ना जोर से सुभान अल्लाह छो अल्हम्दुलिल्लाह तमासा कादरी सिलसिले वाला बरजूडी शरीफ असा निस्बतन द सिलसिलो कादरी हजरत पी से रोद धनी रबर जी जमात द सिलसिलो कादरी तमासा दरगाह मुबारक जा खादम सिलसिलो असा जो कादरी सैयदना गौसे आजम फरमायो उन जे हुनियत तालिबीन में मुन जा लफ्ज कंजुल उम्माल में भी उन जा लफ्ज मां गदाए सदाए सदी रिवायत पढ़ा दो हजरत अनस राविया नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्नल्लाह बस आने आखिरी घड़ी वन हेरे ने नारो चो सुभान अल्लाह इन्नल्लाह अख्तारनी अल्लाह ने पूरी कायनात में मां मोहम्मद के पसंद कयो मुझो इंतखाब कयो वख्तार अली असहाबा व असहारा हुजूर फरमायो अल्लाह ताला वरी मुझे लाए सहाबी भी मुंतखब फरमाया त मुझा सहरा भी मुंतखब फरमाया सहाबी तथा सहाबी पर उन सहाबिन में वरी सहरा बहन अबू बकर सिद्दीक बि रसूलुल्लाह जो सहरो त हजरत अमीर उमर बि मुस्तफा जो सहरो हुजूर फरमायो बुदो वसयती कौमुन से फरमान करीब हिकड़ी कौम ईंदी कौम जो अॼुकल्ह या याजूज माजूज जी कौम अॻे हुई हाणे बि आहे सोशल मीडिया ते मदद पितर आज़ाद वेठी आहे हुजूर फरमायो सयाती कौमुन करीब कौम ईंदी यसुबूनहुम जेके मुंहिंजे असहाब ऐं मुंहिंजे सहरन खे गालियूं ॾींदा आने था चवन मदीने वाले 14 सदियों पहिरियां उम्मत के खबरदार कयो हुजूर अॻ में ॿुधायो हो अल्लाह ताला मुझे ला असहाबन जो भी इंतखाब कयो सहरन जो भी इंतखाब कयो पर अन करीब हिकड़ी कौम ईंदी यसुबूनहुम जेके उनखे घट वध ॻाल्हाईंदा व यंतकिसूनहुम उन्हनि जे शान में नुक्स तलाश कंदा न शान खे घटाइण जी कोशिश कंदा हुजूर फरमायो जॾहिं इहा कौम ज़ाहिर थिए अहिड़ी कौम जॾहिं तव्हां ॾिसो त मुंहिंजे सहाबा खे घटि वधि ॻाल्हाए मुंहिंजे सोरनि खे कार गंद करे हुजूर फरमायो जॾहिं उहे तव्हां उन्हनि खे ॾिसो मुंहिंजे असहाबनि में नुक्स तलाश कनि फला तुजालिसूहुम यादि रखिजो मुंहिंजा उम्मतियो इन कौम सां गॾु न वेहिजो वला तुशारिबूहुम हिननि सां गॾु पाणी बि न पीजो वला तुवाकिलूहुम उन्हनि सां गॾु खाधो बि न खाइजो वला तुलाकियूहुम उन्हनि सां निकाह बि कोन कजो सवाइल को मुहर्रम में हजरत अनस जी रिवायत हुजूर फरमा अला फला तुसल्लू माहुम याद रखजो मुंहिंजा उम्मती उधर इहा कौम ज़ाहिर थे इन्हनि सां गॾु निमाज़ बि न पढ़जो अला फला तुसल्लू अलैहिम इन्हनि जे मथां जनाज़ा बि न पढ़जो अलैहिम लानत अलैहिम हल्लत लाना इन्हनि जे मथां लानत हलाल जाइज़ थी चुकी आहे हुनियत तालिबीन में महबूब सुभानी बिन खे रिवायत आदो इब्न अजर हैत भी अस्सवाजिर में भी आंदो कंजुल उम्माल में भी रिवायत मौजूद आहे हुजूर फरमायो वला तुसल्लू माहुम इन्हनि सां गॾिजी बि जमात न पढ़जो नमाज़ गॾिजी न पढ़जो अला वला तुसल्लू खल्फहुम इन्हनि सां गॾिजी त न आहे पाणी पर हिन जे पुठियां बि नमाज़ न पढ़जो फ़इन मरदू फला तऊदुहुम जेकर मुंहिंजे सहाबा जा बेअदब सहाबा जे शान खे तनक़ीस कराइनि तनक़ीस शान करण वारा हुजूर जे शान सहाबा जे शान खे घटाइण वारा रसूलुल्लाह जे सहरन खे घटि वधि ॻाल्हाइण वारा उन्हनि जे शान में तनक़ीस करण वारा मदीने वारे फरमायो मरीज़ थियनि त इयादत न कजो फ़इन मातू फला तशहदूहुम जे मरी वञनि उन्हनि जे जनाज़नि में न वञिजो वला तुवारिसूहुम मिल्कियत में हिक ॿिए जा वारिस न थिजो न हू तव्हां जा वारिस न को तव्हां उन्हनि जा वारिस थिजो वला तुसल्लिमू अलैहिम उन्हनि जे मथां सलाम न कजो अस्सलाम अलैकुम न बेअदब खे सहाबा जे घटि वधि ॻाल्हाइण वारे खे न चइजा हुजूर फरमायो वला तुसल्लू अलैहिम
मरी वञनि त हिननि जा जनाज़ा न पढ़जो छो त इहा ओड़ी क़ौम आहे जेका मुस्तफ़ा जे साहबनि खे घटि वधि थी ॻाल्हाए रसूलुल्लाह जे सहुरनि अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक खे घटि वधि ॻाल्हाए थी हुज़ूर फरमायो न को नमाज़ गॾु पढ़ो न को उन्हनि जे पुठियां पढ़ो न को उन्हनि जा जनाज़ा पढ़ो न को उन्हनि जूं तबियतूं मरन मरीज़ थियनि त तबियतूं पुछो न को उन्हनि सां कंहिं चीज़ खाओ न को पीओ न को निकाह न को विरासत सोशल जीअं बाइकाट थींदो आहे तव्हां पंहिंजे पासे रे असां पंहिंजे पासे रे न तुंहिंजो असां सां ताल्लुक़ न को असांजो ताल्लुक़ तोसां असांजो ताल्लुक़ उन सां आहे जेको या रसूल अल्लाह चवण वारो सुन्नी आहे मुस्लमान आहे मोमिन आहे हुज़ूर जे अज़वाज जो अदब कंदो आहे रसूलुल्लाह जे असहाब जो अदब कंदो आहे त मदीने वारे जे आल बैत जो बि अदब कंदो सुभान अल्लाह